सिराणी शहर ऐं भरपासे जे ॻोठनि में मुसलसल बरसातुनि तबाही मचाए छॾी। कचा घर रही पट ऐं फसल बि ॿुॾी तबाह थी विया। इन हवाले सां ॾिसूं था शाहनवाज़ चावड़ो जी रिपोर्ट। हालात अहिड़ा आहिनि जो हिन हालिया बरसातुनि में सॼो ॻोठु ॿुॾो पियो आहे। ॻोठ जो क़ब्रस्तान बि जेको सो ॿुॾो पियो आहे। हिन ताज़ी ॿिनि ॾींहंनि में फुटगी ठही, उहो बि असां क़ब्रस्तान ॻोल्हे को मथां हींअर हिते वञी दफ़न कयो, पर अञा ताईं को बि वसवारो अमलदार आहिनि ॻोठ ॾांहुं लड़ी कोन आयो आहे। न ई हुन हिते ॾिठो आहे त हिते छा थियो आहे छा न। असांजो ही ॻोठु सॼो पाणी में आहे, ॾिसी था सघो। अञा ताईं असां वटि केरु पहुतो कोन्हे ऐं जेको सो असां वटि रोड रस्ता का शइ कोन्हे, का सहूलियत कोन्हे ऐं अञा ताईं असांजो को धणी कोन थियो आहे। असांजा घर वग़ैरह सभु किरी पिया, असीं सभु ईअं वेठा आहियूं ऐं पाणी घरनि में आहे, पाणी ॿाहिरि नथो निकिरी सघे, जो को बि नेकाल वग़ैरह कुझु बि कोन्हे। असां वटि अञा केर बि हुकूमत जे तरफ़ खां न MP न MLA केर बि पहुची कोन सघियो आहे। असांजी अहिड़ी हालत आहे जेको घर वग़ैरह सभु किरी पिया आहिनि, पाणी जी नेकाल कोन्हे, का शइ कोन्हे, रस्तो असां ठाहे कोन, रोड रस्तो वग़ैरह का शइ कोन्हे, कची पटड़ी आहे। मां असांजो ॻोठु सॼो ॿुॾी आहे ऐं जेको आहे सो रस्तो न को रोड आहे। नंढा ॿार बच्चा सभु जेका सो बीमारी में मुबतला थी विया आहिनि ऐं छिका घरनि में कोन्हे, सभु घरनि जे अंदरि पिया आहिनि। रोड रस्तो कोन्हे, जेके गाॾी वाॾी कोन्हे जेको माण्हू खणी वञे। इन जे लाइ महिरबानी करे असांजी मदद करियो। असांजो बरसाति सॼो मुल्क ॿोड़े छॾियो, को वसारो कोन आयो आहे, सभु घर ॿुॾा पिया आहिनि, केॾा निकिरूं कसे ई कोन्हे। कैमरामैन यासीन हुसैन सां गॾु शाहनवाज़ चावड़ो, टाइम न्यूज़ सिराणी। शाहनवाज़ चावड़ो जी रिपोर्ट अवां ॾिठी। उन खां पोइ अवां खे ॿुधायूं कश्मीर वेझो टिनि